रौंती के कच्चे वारे इलाके में घोटकी पुलिस पारां ऑपरेशन दौरान हिकु ॾुआरी खे मारण जी दावा कई वई आहे। इन हवाले सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मसरूर दिया। जी मसरूर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त घोटकी पुलिस ड्रोन ज़रिए रौंती कच्चे नहर पतण वारे इलाइक़े में ऑपरेशन शुरू कयो, जंहिंजे नतीजे में मौक़े ते हिकु ॾुआरी अब्दुल गफ़ार शर मारिजी वियो त घोटकी पुलिस ऑपरेशन जो रुख़ कश्मीर जे कच्चे वारे इलाइक़े ॾांहुं मोड़े छॾियो। पुलिस मूजिबि त राजनपुर वारे इलाइक़े जूं धाड़ेलनि जूं मुख़्तलिफ़ पनाह गांव कराची कच्चे मसरूर, असांजो आवाज़ अव्हां ताईं पहुचे पियो? दादा, मूंखे ॿुधाईंदा हलूं त रौंती जे कच्चे वारे इलाइक़े में घोटकी पुलिस जो ऑपरेशन जारी आहे, जंहिंजे नतीजे में पुलिस पारां हिकु ॾुआरी खे मारण जी दावा कई वई आहे। मसरूर ॿीहर लाइन ते अची वियो आहे। जी मसरूर। रुजवानी मां ईंदड़ गैंग जो ग्रुप फरार थी कश्मीर ऐं रौंती कच्चे में लुकी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त सिंध हुकूमत कश्मीर ऐं रौंती कच्चे में टारगेटेड ऑपरेशन करण जूं हिदायतूं जारी कयूं आहिनि। फिलहाल मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त पुलिस पारां हिन वक़्तु ताईं अब्दुल गफ़ार शर समेत 4 धाड़ेलनि खे मारण जी दावा कई आहे। जी मसरूर, तफ़सीलन आगाह करण लाइ महिरबानी।